श्री सुखमनी साहिब अष्टपदी सती पौड़ी टी। साध संग दुश्मन सब मीत, साधु के संग महापुनीत। साध संग किस स्यों नहीं बैर, साध के संग न बीगा पैर। साध के संग नाही को मंदा, साध संग जाने परमानंदा। साध के संग नाही हाँ ताप, साध के संग तजै सब आप। आपे जाने साध बड़ाई, नानक साध प्रभु बन आई। साध संग में दुश्मन बि मित्र थी पवे, साध संग में सत्संगी ॾाढो साफ़ थिए। साध संग में कैसा बि वेर कीन थिए, साध संग में सत्संगी उबतो पेर कीन खणे। साध संग में को बि किनो कीन थिए, साध संग में प्रभु परम आनंद जी पड़ूर पवे। साध संग में पाप विकार जो तप कीन थिए, साध संग में सत्संगी आपो या अहंकार सब त्याग करे। संतन जी महिमा एक प्रभु पाण ई ॼाणे, संतन ऐं प्रभुअ जी पाण में पकी बणत या दोस्ती आहे। मन प्रबोध 5 खां 28 ताईं। संतन में पापियुन में एक ई आहे, धर्मन में नूरी गोबिंद गाए मना। सतगुर साईं मुल्कन में पीर पैगंबर औलिया सब एक जा सुंदर रूप। नूरी गोबिंद गाए मना, हर हंद जागे ज्योत अनूप। सुख साचो जे तू चाही, संत जना के चरना वे। नूरी गोबिंद गाए मना, दुर्लभ उत्तम मानिक दे। कौरिय खातिर रत्न विन्यायन, मोह माया में प्या लोक अटकन। नूरी गोबिंद गाए मना, बरमन में प्या मूर्ख भिटकन। नूरी गोबिंद गाए मना, बरमन में प्या मूर्ख भिटकन। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वैर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान।
यतन में रतन जो रहे तो पके निश्चवारो, मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त मैं जो प्यारो, सोई भक्त मैं जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेज जा रे, चिंता खुशी खान यारो, हसद नाहि जाके न की क्रोध को, सोई भक्त मैं जो प्यारो, सोई भक्त मैं जो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, चिंता बिना जो करे तो सुधारो, फल की इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त मैं जो प्यारो, सोई भक्त मैं जो प्यारो। बिना हर्ष आई द्वेष त्यागे तो जो भलो आई बुरो, चिंता रहित जो न उमेदू अरे, सोई भक्त मैं जो प्यारो, सोई भक्त मैं जो प्यारो। शत्रु मित्र ईमान अपमान, छद गर्मी आई सुख दुख सबिन में, समाभाव रखे छो रहे राजी सबते, निंदा स्तुति में सागी रीत हले छो, धन नजर मिलकत बिना शांति को अस्थिर चित्त वारो, सब्र में रहे जो सोई भक्त में जो प्यारो, सब्र में रहे जो सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो, वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो छो। जय दादा जय हो, जय दादा जय हो, बोलो जय दादा जय हो, जय दादा जय हो। चरण कमल में सिर निवाऊं, उठत बैठत महिमा गाऊं। तू शिव शक्ति तू घनश्याम, तू ही है दिल दिल का धाम। जय दादा जय हो, जय दादा जय हो। तू ही पिता तू मेरी माता, तू भगवंत आनंद दाता। सत्य स्वरूप तू मेरे स्वामी, तू सर्वज्ञ अंतर्यामी। जय दादा जय हो, जय दादा जय हो। ज्ञान और ध्यान तू मेरी युक्ति, तेरे चरणों में मेरी मुक्ति।
Sri Nuri Granth, page 820, 820. Avatari. Vari ach ishq avatari, vari de ni haji nihari. Pahadan ta tolai pyatha pukarin, gothan nimanan me tolai niharin. Anya gopyu ahin तोलाए प्यासी, अन्या तोलाए दिलड़ियों आहिन उदासी. आही तू नीह में निरालो, पीऊं प्या दर्द जो प्यालो. हिन दिल ते त थई गुनाहन जा दाग, जह दिल में ओत्यो अथई तराग. अखियुन ॻोढ़ा ॻूढ़ा अची तू सुकाए, अची अज आनूरी छाती छिपाए. Come again, O incarnation of love. Come again, O incarnation of love. Come and once again bestow on us your glances of love. From the mountain tops they call out for you, and in humble villages they eagerly await you. Athirst still for you are the milkmaids, and myriad hearts still yearn for you. Unique in love you are, O beloved, but, O adored one, at present we are partaking of the cup of woe. This heart is blemished with the scars of sin. But in this very same heart you have poured your sweet melody. O come and wipe away the profuse tears from our eyes. O come today and in your embrace grant shelter to Nuri.
गोविंद गोपाल हरि राधे गोविंदा हरि गोविंदा गोविंदा हरि गोविंदा गोपाला हरि गोपाला गोपाला हरि गोपाला गोविंद गोपाल हरि राधे गोविंद गोपाल हरि राधे गोविंद गोपाल हरि राधे गोविंद गोपाल हरि राधे 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 गोविंदा हरि गोविंदा गोविंदा हरि गोविंदा गोपाला हरि गोपाला गोपाला हरि गोपाला गोविंद गोपाल हरि राधे गोविंद गोपाल हरि राधे गोविंद गोपाल हरि राधे गोविंद गोपाल हरि राधे 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 राधे
नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला बाल मुकुंदा जय नंद लाला कृष्ण कन्हैया जय गोपाला राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी 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 पांडुरंग 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 हरे पांडुरंग 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 हरे राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी 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 पांडुरंग 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 हरे पांडुरंग 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 हरे पांडुरंग हरि बोलो पांडुरंग हरि
राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी राम कृष्ण हरे पांडुरंग 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 हरे पांडुरंग हरि बोलो पांडुरंग हरि पांडुरंग हरि बोलो पांडुरंग हरि पांडुरंग हरि बोलो पांडुरंग हरि पांडुरंग 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 हरि विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल पांडुरंग 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 हरे गुरु गुरु
दादा शरणमङ्गलम् दादा शक्तिमङ्गलं दादा भक्तिमङ्गलं दादा ध्यानमङ्गलं दादा ज्ञानमङ्गलम् दादा मङ्गलं दादा दादा मङ्गलं दादा मङ्गलं दादा दादा मङ्गलम् दादा मङ्गलं दादा दादा मङ्गलं दादा मङ्गलं दादा मङ्गलं दादा मङ्गलं दादा मङ्गलं दादा मङ्गलं दादा दादा मङ्गलम् दादा हरे कृष्णा हरे राम दादा श्याम 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 हरे कृष्णा हरे राम 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 दादा श्याम मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं चेटी चंड प्राचीन भारत में केॾे न उत्साह सां मल्हाईंदा हुआ। चेटी चंड ॾींहुं केॾा न मेला लॻंदा हुआ, केॾा न सत्संग थींदा हुआ, नाम कीर्तन थींदो हो, श्री राम जूं कथाऊं थींदियूं हुयूं। ऐं अॼोके ॾींहुं दुखियनि दरिद्रनि ग़रीबनि मिसकीननि पशुनि पखियुनि जूं केॾियूं न शेवाऊं थींदियूं हुयूं। श्री राम अचे थो, श्री राम अचे थो। चेटी चंड पाण सां इहो हिकु पैगाम खणी अचे थो, श्री राम अचे थो, श्री राम अचे थो। प्रभु पाण हिन पृथ्वीअ ते अचे थो। 9 ॾींहंनि खां पोइ चैत्र महीने चेट महीने जे 9 तारीख़ श्री राम नवमीअ जो पवित्र ॾींहुं। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं, ऐं अॼोको ॾींहुं प्राचीन भारत में त्यारीअ जो ॾींहुं करे लेखींदा हुआ, चवंदा हुआ त्यारी करियो, त्यारी करियो। व्हाट इज द ग्रेटेस्ट इवेंट इन हिस्ट्री? इहो सुवाल के साल अॻु पुछियो वियो ऐं हिन सुवाल जे जवाब में छा चयऊं? चयऊं द ग्रेटेस्ट इवेंट इन हिस्ट्री इज दैट मैन हैज वॉक्ड ऑन द मून। इंसान वञी चंड ग्रह ते पहुतो आहे। न मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं,
इन खां वधीक there has been a greater event, and that greatest event is that God himself came and walked on this earth. प्रभु पान आयो, इंसानी चोलो पहिरे चोला खाक दा, श्री राम जो नाम पान ते रखी, प्रभु पान आयो हिन पृथ्वीअ ते, अची पंहिंजी लीला लॻायई। अॼु वक़्तु की न अथमि जो संदसि लीलाउनि जो मां ज़िक्र करे सघां, पर मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼोको ॾींहुं आहे तयारीअ जो ॾींहुं, तयारीअ जो ॾींहुं, नवईं ॾींहुं असांखे तयारी करणु घुर्जे, जीअं श्री राम अचे असीं संदसि दर्शन करे सघूं, असीं संदसि चरणनि में सिर झुकाए सघूं, असीं संदसि चरण चुमी सघूं। इन करे ई नवईं ॾींहुं प्राचीन भारत में गृहस्थी इंसान पिणु पवित्र ज़िंदगी रहंदा हुआ, निर्मल ज़िंदगी रहंदा हुआ, चवंदा हुआ श्री राम अचे थो, असीं तयारी करियूं। ही नव ॾींहं घटि में घटि मुंहिंजा प्यारा सिंधी भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही नव ॾींहं घटि में घटि रोज़ 15 मिंट बचाए जेकर शांति की कुंड में वेही तई श्री राम जो नाम उचारियो, राम 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 राम। तव्हां ते वासी ईंदी मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तव्हांखे बि उहो आज़मूदो मिलंदो जो संतन ऐं सतपुरखनि खे मिलियो आहे, जॾहिं शरीर ऐं मन, ही प्राण, ही बुद्धि सभु विसरी वञे थो, असीं प्यारे प्रभुअ जे चरणनि में वञी हाज़िर थियूं था। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼोके ॾींहुं जीअं मूं तव्हांखे चयो त प्राचीन भारत में सत्संग थींदा हुआ, मेला लॻंदा हुआ, राम नाम जा मेला, ऐं पोइ सत्संग जे पूरे थियण ते प्रसादियूं विरहायूं वेंदियूं हुयूं, केतिरियूं ई प्रसादियूं विरहायूं वेंदियूं हुयूं, केतिरनि क़िस्मनि जूं प्रसादियूं। अॼोके ॾींहुं त ख़ासि करे छो जो गर्मीअ जी मौसम शुरू थिए थी न, इन करे अॼोके ॾींहुं गली गलीअ में, घिटी घिटीअ में, रस्ते रस्ते ते जल आश्रम खुलंदा हुआ, मटका थधे पाणीअ जा ऐं सेसा, अक्सर करे कोहिरनि जी सेसा, जेको बचे कोहिरनि जी सेसा वठी वञे, जल जो थधो जल पी वञे। ऐं जीअं मूं तव्हांखे चयो सत्संग जे पूरे थियण ते केतिरनि क़िस्मनि जूं प्रसादियूं विरहायूं वेंदियूं हुयूं, पर हिकु प्रसादी जा हमेशा विरहाई वेंदी हुई, सा कहिड़ी, निम जा पता, 2 टे निम जा पता ऐं मिश्रीअ जी तर ज़रूरु ॾींदा हुआ। निम जा पता ऐं मिश्रीअ जी तर, छाजे वास्ते? What were they symbolic of? निम जा पता ऐं मिश्रीअ जी तर। निम जा पता कौरा थींदा आहिनि, बेशक हिन मौसम में 3 ॾींहंनि में शायदि हाणे बि लाखरो थींदो आहे, माता जी बीमारी थींदी आहे, चिकन पॉक्स, स्मॉल पॉक्स, जुदा जुदा क़िस्मनि जूं बीमारियूं थियनि थियूं हिन मौसम में। पोइ निम ईअं वीचार आहे त जे निम खाओ था, कौड़ी आहे ॾाढी निम, पर जे निम तव्हीं खाओ था त तव्हांजो रतु साफ़ थिए थो ऐं तव्हांखे इहा बीमारी नथी थिए, या जे थिए थी त बि उनजी इंटेंसिटी चङी घटि थी थिए। पर मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, निम जा पता ऐं मिश्रीअ जी तर, इन जी माना हिकु ॿी ऊंधी माना आहे। ही जेको नओं साल शुरू थिए थो, अॼु आहे चेटी चंड आहे, नए साल जो पहिरियों ॾींहुं। ही जेको नओं साल शुरू थिए थो, इन नए साल में तव्हांखे 2 क़िस्मनि जा आज़मूदा मिलंदा। तव्हांखे निम जे पतनि वांगुरु कौरा आज़मूदा मिलंदा, तव्हांखे मिश्रीअ जे तर वांगुरु मिठा आज़मूदा मिलंदा। 2 क़िस्मनि जा आज़मूदा, के आज़मूदा कौरा, के आज़मूदा मिठा, ॿई तव्हांखे प्रसाद करे क़बूल करणु घुरिजनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही ज़िंदगी, this world is not a pleasure hunting ground, this world is a school। हीअ दुनिया हिकु स्कूल आहे, हिकु कॉलेज आहे, जिते असीं सिखणु आया आहियूं, पढ़णु आया आहियूं, सबक़ सिखणु आया आहियूं। असांजो टीचर, असांजो उस्ताद, असांजो मास्टर आहे आज़मूदो। आज़मूदनि द्वारा
प्रभु असांखे सिख्या ॾियणु चाहे थो। ऐं के आज़मूदा कौरा असां वटि अचनि था, के आज़मूदा मिठा असां वटि अचनि, ॿई असांजे भले वास्ते अचनि था, ॿई प्रभुअ जे हथनि मां अचनि था। प्रभु असांजी माता आहे, प्रभु असांजो पिता आहे। तू मात पिता हम बारिक तेरे, त्वमेव माता च पिता त्वमेव। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कहिड़ी माता कहिड़ो पिता पंहिंजे बालकीअ खे नुक़सान पहुचाइण चाहींदो? बिल्कुलु न। बेशक ॾिसण में ईंदो आहे, बालक सम्झंदो आहे, बालकी सम्झंदी आहे त अम्मी मूंखे सज़ा ॾिए थी, पर अम्मीअ जे दिलि में कॾहिं सज़ा जो वीचार थी न। अम्मीअ जे दिलि में हिकु ई वीचार त मुंहिंजो बालक, मुंहिंजी बालकी बहितर थिए, बहितरीन थिए। ॾिसो, जेकॾहिं टीचर माता खे चवाए मोकिले थी त तुंहिंजो बालक या तुंहिंजी बालकी होमवर्क पूरी तरह नथा कनि, तूं मथनि वधीक नज़र रख। बालक मोटे थो स्कूल मां, बालकी मोटे थी स्कूल मां, माता खे चवे थी तूं कुझु खाई पाण खे रिफ्रेश करे वञी कोठीअ में अंदरि वेह, मां तोखे मोकल की न ॾींदसि त तूं वञी पंहिंजनि साहेड़ियुनि या पंहिंजनि दोस्तनि सां रांदियूं करी। पहिरीं पंहिंजो होमवर्क पूरो कर, पोइ मां तोखे मोकल ॾींदसि। ॿारु चवे थो मूंखे माता अॼु सज़ा थी ॾे, पर माता जे दिलि जे अंदरि त सज़ा जो वीचार आहे की न। माता त चाहे थी मुंहिंजो ॿारु होशियारु थिए, मुंहिंजो ॿारु शाइन करे, मुंहिंजो ॿारु चिमके, तारनि वांगुरु चिमके। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, साॻीअ तरह के आज़मूदा असांखे मिलनि था जे कौरा आहिनि ॾिसण में, but they come to teach us a lesson which we need to learn. हिते असीं सिखण आया आहियूं, हिते डिस्कोस ऐं पार्टियुनि ते वञण लाइ कोन आया आहियूं। इहे त इंसिडेंटल ॻाल्हियूं आहिनि, पर हिते अचण जो पर्पज़, द डिवाइन पर्पज़ ऑफ लाइफ, उहो आहे असीं कुझु सिखूं। इन सिखण वास्ते असांखे प्यारो प्रभु जुदा जुदा क़िस्मनि जा आज़मूदा मोकिले थो, के कौरा आज़मूदा मोकिले थो, के मिठा आज़मूदा मोकिले थो। असांखे ॿई प्रसाद करे क़बूल करणु घुरिजनि। अक्सर करे असीं कौरनि आज़मूदनि खां परे भॼण जी कोशिशि कयूं था। ॾिसूं था न, को कौरो आज़मूदो आयो आहे, धंधे में नुक़सानु थियो आहे, ओचितो बीमारी अची वेही रही आहे, ओचितो असांजो को प्यारो गुज़ारे वञे थो। केतिरा अहिड़ा आज़मूदा असांखे मिलनि था, असीं उन्हनि खां परे भॼणु चाहियूं था। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, every experience that comes to you out of the spotless hands of the Lord. Accept it as his prasadam. इहो सबक़ु अॼोको ॾींहुं पाण सां खणी अचे थो। सॼो साल, सॼे साल में केतिरा ई अणवणंदड़ आज़मूदा असांखे ईंदा, पर उहे अणवणंदड़ आज़मूदा असीं चुमी चश्मनि ते रखंदासीं। उन आज़मूदे खां असीं पुछंदासीं, what is the lesson that you bring for me? मूंखे कहिड़ो सबक़ु तूं सेखारण आयो आहीं? उहो सबक़ु असीं सिखंदासीं। And we will be enriched in the true wisdom of life. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही हिकु कानून अथव। There is a meaning of mercy in everything that happens. जेकी बि थिए थो, बेशक जीअं मूं तव्हांखे चयो, केतिरियूं ॻाल्हियूं तमामु कौड़ियूं ॾिसण में अचनि थियूं on the face of those experiences. They appear to be very bitter, but they come to teach us a lesson that we need to learn. Everything that happens with a purpose. There is a meaning of mercy in everything that happens, for God is all love and God is all wisdom. He is too loving to punish, he is too wise to make a mistake. Therefore, in everything that happens, we must rejoice. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहो हिकु सबक़ु अॼु जेकर असीं पाण सां खणी वञूं, असां ते केॾी न आसीस अचे। सिंध में हिकु संत हूंदो हो, उपदेशकी न ॾींदो हो, शांत में अची सत्संग में वेहंदो हो, नाम कीर्तन पियो हलंदो हो। ही संत बची शांत में वेहंदो, पर कॾहिं कॾहिं पंहिंजो मुख खोलींदो हो, पोइ के नंढड़ा टोटका ॿुधाईंदो हो संगत खे। हिकु टोटको जो वरी वरी ॿुधाईंदो हो,
ही टोटको खेसि ॾाढो वणंदो हो। हिकु आखाणी नंढड़ी आखाणी जा वरी वरी ही प्यारो ॿुधाईंदो। सा हीअ चवंदो हिकु ॻोठाणो हो, पंहिंजे ॻोठ मां शहर में थे वियो। शहर में वियो, के शयूं खणी वियो, चईं शहर में इहे शयूं मां विकिणी, वरी शहर मां कुझु पाण सां वठी ईंदुसि। चयूंसि छा वठी ईंदे? चईं ॻोठ में खंड जो अघु ॾाढो वॾो आहे, शहर में खंड सस्ती मिलंदी आहे, मां हिकु अगूण खंड जी वठी ईंदुसि। पंहिंजनि ॿारनि लाइ खट मिठा वठी ईंदुसि, पंहिंजे धर्म पत्नीअ लाइ मिर्च मसाला वठी ईंदुसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वञे थो शहर में, वञी शयूं विकिणे थो, कमाई थिएसि थी। उन कमाईअ मां हिकु खंड जी गूण खणे थो ऐं खट मिठा वठे थो, पंहिंजे धर्म पत्नीअ लाइ मिर्च मसाला वठे थो, ॿिया पैसा खीसे में विझी खणी अचे थो। 3 ॾींहंनि में सिंध में गॾहनि ते हलंदा हुआ, गॾह खणी वेंदा हुआ। गॾह ते केॾो ॿार रखो, इन करे चवंदा आहिनि तूं त को गॾह आहीं। हुन ते केॾो ॿार रखो, वीचारो पुछंदो की न, हू ॿार खणण लाइ तयारु। पोइ गॾह ते ही पंहिंजी खंड जी गूण, खट मिठा ऐं मिर्च मसाला वठी मोटे पियो। श्री राम जो भक्त आहे, दिल जे अंदरि श्री राम जो नाम पियो उचारे, राम 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 सीता राम 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 ॻाईंदो पियो अचे सॼो वक़्तु। राम 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 सीता राम 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 पंहिंजे धुन में पियो अचे। ओचितो ई ओचितो मींहुं अची पवे थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सिंध में मींहुं विरले पवंदो हो। हिते मींहनि जी मौज आहे, पर सिंध में तव्हां मां केतिरा सिंध में कीन रहिया आहियो, तव्हांखे ख़बर कीन। पर सिंध में, सिंध खे चवंदा डेज़र्ट, चवंदा बयाबान आहे। मींहुं न सिंध में पवंदो हो, स्कूल बंदि थी वेंदा, असांखे मोकलूं मिलंदियूं हुयूं। मींहुं पवंदो हो, घर में पकोड़ा तयारु थी वेंदा हुआ, पकोड़नि जूं सुगंधियूं पियूं ईंदियूं हुयूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मींहुं अची पवे थो। मींहुं पवे थो तॾहिं ही भक्त, ही ॻोठाणो प्रभुअ खे चवे थो, प्रभु हेतिरा ॾींहं तो मींहुं कीन वसायो, जंहिं मां खंड जी गूण वठी पियो अचां, जंहिं मां ॿारनि लाइ खट मिठा वठी पियो अचां, तंहिं तो वई मींहुं वसायो आहे। तोखे मुंहिंजो बि ज़रो ख़्यालु कीन पियो। मां हमेशह तुंहिंजो नाम उचारियां, मां सुबुह जो पहिरीं उथां, तुंहिंजे चरणनि में सिर झुकाए शांत में वेही तुंहिंजे नाम जो मां कीर्तन कंदो आहियां। तोखे ज़रो बि ख़्यालु कीन पियो। अॼोके ॾींहुं जंहिं मां खंड जी गूण वठी पियो वञा, सॼी गूण मुंहिंजी पुसी वई, सॼी गूण शरबत थी वई। गूण ते न पाणी पियो, गूण शरबत थी वई। मुंहिंजा पुट ॿारनि लाइ मूं खट मिठा वरिता, खट मिठा सभु पुसी विया। ज़ाल लाइ मिर्च मसाला वरितमि, सभु मिर्च मसाला पुसी विया। तोखे ज़रो ख़्यालु कीन पियो। पर तंहिं हूंदे बि चवे थो, प्रभु तूं छा बि करीं, जिस ठाकुर से नाही चारा, तिस से सदा कर नमस्कारा। प्रभु मां तंहिं हूंदे बि तुंहिंजो नालो जपींदो ईंदोसि। बेशक हिन जी गूण चट थी वई, हिन जेकी वरितो सामान सॼो चट थी वियो, पर तब श्री राम जो नाम उचारींदो आयो, राम 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 सीता राम राम राम। दिल खोल, मुख खोले तई ॻायो, राम 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 सीता राम राम राम। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सिज लहे थो, राति अची पई आहे। राति जे वक़्तु हिनखे झंगल मां लंघणो पवे थो ऐं ओचितो ई ओचितो वननि जे झुगिटे मंझां हिकु माण्हू अची पैदा थिए थो। हथ में बंदूक अथसि, चोर आहे, डाकू आहे। हिनखे चवे थो, जेकी अथई मूंखे ॾे, न त मां हिते तोखे ख़लास कंदुसि। हीउ चवे थो, मूंखे त आहे कुझु कीन। गूण खंड जी हुई, सा त वाट ते पुसी वई। खट मिठनि जो पैकेट हो, उहो ॻरी वियो।
मिर्च मसाला हुआ पुसी विया। मां त सभु कुझु फिटो करे वञा पियो पंहिंजे ॻोठ में मोटी, मूं वटि त ॿियो कुझु की न आहे। तॾहिं ही चोर, ही डाकू बंदूक खणी संदसि लौंदरीअ ते रखे थो ऐं चएसि थो तूं मूंखे कुझु नथो ॾीं, जे कुझु नथो ॾीं त मां तोखे हींअर ई थो ख़लास कयां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही प्यारो श्री राम जो भक्त ऐं वरी बि राम खे यादि करे थो ऐं वरी बि इहो ई मिठो मंत्र राम मंत्र उचारे थो, राम 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 राम। अजब इसरार थिए थो। ही डाकू, ही चोर बंदूक छोड़ण जी कोशिश करे थो, पर बंदूक छुटे ई नथी, बंदूक छुटे ई नथी। सबबु कहिड़ो? सबबु हीअ त मींहुं पियो हो न, त बारूद आलो थी वियो हो, बंदूक छुटी की न। तॾहिं हिन प्यारे चयो, मुंहिंजा प्रभु तूं बेशक आहीं, मूं तोखे दोड़ापो ॾिनो, मूंखे तूं माफ़ी ॾिजांइ, मूंखे हक़ की न हो तोखे कुझु चवण जो, पर तोखे त सभु ख़बर हुई, इन करे तो अॻे ई मींहुं वसाए छॾियो, न त मुंहिंजो लाशो कोन बचे हा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वधीक तव्हांखे तरसाईंदुसि की न। अॼु चेटी चंड जो ॾींहुं, सिंधियत जो ॾींहुं करे मल्हायो वञे थो। अॼु चेटी चंड जो ॾींहुं पाण सां ई पैगाम खणी अचे थो। असीं सिंधी ॾिसो हिकु अजीब दौर मां लंघे रहिया आहियूं। असांखे पंहिंजो वतन की न आहे, असांखे पंहिंजो प्रोविंस, पंहिंजो स्टेट की न आहे। नो स्टेट, नो प्रोविंस which we can call our own। टिरियल पखिरियल, के किथे के किथे के किथे के किथे। प्यारो प्रभु मूंखे दुनिया जे जुदा जुदा मुल्कनि में वठी हलंदो आहे। जित वञा उत के न के सिंधी ज़रूर मिलनि। हेल ताईं मूंखां जॻह की न ॾिठी आहे जिते को न को सिंधी न हुजे। चवंदा आहिनि ईअं, मूंखे ख़बर कोन्हे, पर चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हीं चंड ते वेंदा त ॾिसंदा हिकु सिंधी नंढो दुकान खोले वेठो हूंदो। पहिरियों सिंधी वेंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मूंखे हिकु आज़मूदो आहे। मां करीबियन आइलैंड्स में हुअसि, पोइ मूंखे चयऊं त तोखे हिकु आइलैंड में वठी था हलूं, सेंट जॉन, जिते तोखे को बि सिंधी की न मिलंदो। मूं चयो इहो पहिरियों थींदो हंधि जिते मूंखे को सिंधी भाउ की न मिलंदो। हेल ताईं त जिते वियो आहियां उते के न के सिंधी, नंढिड़ो ॻोठ भारत में, नंढिड़े ॻोठ में वञा उते बि को न को सिंधी मिले। पोइ मां सेंट जॉन में वञी पहुतुसि। पहिरें ई ॾींहुं शाम जो पंधु करणु निकिरां थो त साम्हूं हिकु माण्हू पियो अचे। अमेरिकन ड्रेस हुअसि, मूं सम्झो को अमेरिकन आहे, पर वरी वरी मूं ॾे पियो निहारे। नेठि मूं वटि अचे थो ऐं मूंखे अची चवे थो, तव्हीं दादा जशन आहियो छा? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मूंखे मुंहिंजे अॼु वरी हद ई की न रही। मूं चमसि तई बि मूं वांगुरु अॼु आया आहियो छा? चई न, मां हिते 13 सालनि खां कमु करे रहियो आहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वी सिंधीज़ आर एन इंटरनेशनल कम्युनिटी। जिते वेंदा तव्हांखे सिंधी ज़रूरु मिलंदो, जिते बि वेंदा तव्हांखे सिंधी मिलंदो। वी आर अ वेरी एंटरप्राइजिंग कम्युनिटी। पर जीअं मूं तव्हांखे चयो, असांखे पंहिंजो देश, पंहिंजो मुल्क की न आहे, पंहिंजो वतन की न आहे। जेकॾहिं हिकु ॻाल्हि आहे जा असां सभिनी खे इकठो करे सघे थी, वी आर स्कैटर्ड ऑल ओवर द अर्थ, ऑल ओवर द ग्लोब। के किथे। If there is one thing that can bring us together, if there is one thing that can unite us, it is our language. It is the Sindhi language. ॿोली आहे जा असांखे इकठो करे सघे थी। मूं बिन माण्हूअ खे कीअं सुञातो? मूंसां सिंधीअ में अची ॻाल्हाए, तव्हीं दादा जशन आहियो छा? अरे मूं चयो मां बल्हार वञा, मां कुर्बान वञा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे तव्हां सभिनी खे, ख़ासि करे माताउनि खे, ॿई हथ अदब जा ॿधी वेनती कंदुसि त घर में ॿारनि खे गुफ़्तगू करणु सेखारियो सिंधीअ में। तव्हीं हुननि सां हिंदीअ में ॻाल्हायो था, तव्हीं हुननि सां मराठी में ॻाल्हायो था, तव्हीं हुननि सां अंग्रेज़ीअ में ॻाल्हायो था। छो न इहे ॿोलियूं खेनि सेखारियो? ज़रूरु सेखारियो। जेतिरियूं ॿोलियूं चाहियो पंहिंजनि ॿारनि खे सेखारियो, पर पंहिंजनि घरनि में सिंधी ॿोलीअ जो वर्ताव करियो। जे सिंधी ॿोली वेही हली,
असांजी सिंधी क़ौम नाबूद थी वेंदी, असांजी सिंधी क़ौम चट थी वेंदी। 19 सदियूं अॻु यहूदियुनि खे पंहिंजे देश मां निकाली ॾिनऊं। यहूदी वेचारा असां वांगुरु के किथे स्कैटर्ड ऑल ओवर द वर्ल्ड। अंजाम कयऊं। यहूदियुनि चयो जेकॾहिं 2 यहूदी पाण में मिलंदा असीं पंहिंजे ॿोलीअ में ॻाल्हाईंदासीं, युदिश ॿोली असीं पंहिंजे ॿोलीअ में ॻाल्हाईंदासीं। 19 सदियूं हिननि जटाव कयो आहे। हींअर खेनि पंहिंजो वतन वापसि मिलियो आहे, इज़राइल जो वतन। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ॿोलीअ खे पुख़्तो रखो, ॿोलीअ खे ज़िंदा रखो। मां नथो तव्हांखे चवां त पंहिंजनि ॿारनि खे लिखणु पढ़णु सेखारियो, छो त तव्हांखे ई लिखणु पढ़णु कोन ईंदो आहे त हिननि खे कीअं सेखारे सघां। पर घटि में घटि गुफ़्तगू करणु सेखारियो जीअं ॿोली त ज़िंदा रहे। कंदा 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 केरु कंदा? ओ सभिनी खे गिव देम अ हैंड। आई एम सो हैप्पी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं ॿी वेनती जा सिंधियुनि जे चरणनि में रखंदो आहियां। जिते बि सिंधियुनि किथे बि न वेंदो आहियां, बानीकारनि खे चवंदो आहियां हिकु सिंधियुनि जी मीटिंग ज़रूरु रखो। मूंखे चवंदा आहिनि हिते घर ई कुल 15 अथई। मां चवंदा आहिनि 15 चो 5 घर हुजनि, 3 घर हुजनि, त मां पंहिंजनि सिंधी भाउरनि भेनरुनि खे ज़रूरु मिलंदुसि। पोइ जॾहिं सिंधी भाउरनि भेनरुनि जी मीटिंग थिए त ॿी वेनती जा संदनि चरणनि में रखंदो आहियां, सा हीअ त असीं सिंधी असांखे केतिरी बख़्शिशूं आहिनि। We are a very gifted community. We have gifts of head and heart. पर असांखे हिकु कमी रहिजी वई आहे, हिकु कमी। उहा कमी कहिड़ी? असां में एकता की न आहे। We have not learned to speak with one voice. इन करे nobody listens to us. We have no political muscle. असीं सिंधी जेकर हिकु थियूं, हिक ॿिए जी मदद करियूं, हिक ॿिए जी शेवा करियूं। ॾिसो हेॾा सिंधी अची हिते कथा थियनि, केॾी न ख़ुशी थिए थी। तव्हांखे बि ख़ुशी थींदी हूंदी, रुगो मूंखे कोन थी ख़ुशी थिए, तव्हांखे बि ख़ुशी थींदी हूंदी। हिकु थियो, हिकु आवाज़ सां ॻाल्हायो, हिकु पंहिंजो नेता चूंडियो। वन लीडर whom you must follow. असांजी हालत कहिड़ी आहे? जेतिरा सिंधी ओतिरा आवाज़, हिकु पंहिंजो आवाज़ थो उथारे। इहो बि हिकिड़ो गुण आहे, पर इहो गुण तॾहिं आहे जॾहिं असांखे पंहिंजो प्रोविंस हुजे, पंहिंजो स्टेट हुजे। We are a stateless community. We are a scattered community. We need to speak with one voice. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजी भेनरूं, 3 वेनती जा सिंधियुनि जे चरणनि में रखंदो आहियां। सा हीअ त तव्हांजो सचो खज़ानो अथव तव्हांजा ॿार। Your children are your richest treasure. Those are not my words. मुंहिंजा अखर कीननि गुरुदेव साधू वासवानी जिन जा अखर आहिनि। हिकु ॾींहुं बैंकर्स जी हिकु मीटिंग हुई। उन मीटिंग ते साधू वासवानी खे चऊं त के अखर ॻाल्हायो। पोइ उथी छा चयईं? You are busy gathering silver and gold, but you have neglected your richest treasure. Your richest treasure is your children. तव्हांजो सचो खज़ानो अथव तव्हांजा ॿार। तव्हां सोन चांदी इकठे करण में सॼो वक़्तु ख़र्च करियो था, तव्हां पंहिंजनि ॿारनि खे निग्लेक्ट करे छॾियो आहे। ॿार टीवी स्क्रीन ते वेठा आहिनि, उन्हनि जूं अखियूं बि इन करे ख़राब थींदियूं वञनि थियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन्हनि ॿारनि खे वधीक वक़्तु ॾियो, वधीक ध्यानु ॾियो, वधीक प्यार ॾियो। Without love, no child can grow in the right direction. ॿार जेसि ताईं 8 वरनि जो, 9 वरनि, 10 वरनि जो आहे, तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदो। 10 वरनि खां न निकितो, तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदो कोन। जेके ॿिज पोखणा अथव इन उमिरि में उन्हनि जे दिलि अंदरि तव्हीं पोखियो। इन करे उन्हनि खे वक़्तु ॾियो, उन्हनि खे ध्यानु ॾियो। हिकु ॿार बाबति ॿुधुमि, मूंखे का शख़्सी तरह ख़बर कोन्हे, पर मूंसां ॻाल्हि कयूं त हिकु नवजवान वियो हिकु दुकान ते, खेसि पेयर ऑफ शूज़ वठिणो हो। जुती संदसि ख़राब थी वई, नई जुती वठणी हुअसि। सेल्समैन खेसि केतिरियूं जुतियूं ॾेखारियूं, हिकु जुती खेसि वणी। चईं मां हीअ जुती वठां थो, पैसा ॾेई वञा थो, पर मां हीअ जुती घर खणी वञा थो। जेकॾहिं हीअ जुती मुंहिंजे माइटनि खे वणी त मां वरी तव्हांखे वापसि अची ॾींदुसि, छो त मां नथो चाहियां मां उहा जुती पायां जा मुंहिंजे माइटनि खे वणे। ॾिसो अहिड़ा
पर ॾोह असांजो आहे, ॾोह नवजवाननि जो की न आहे। उन्हनि खे ध्यानु ॾियो, उन्हनि जे कचरियुनि दिलियुनि अंदरि चरित्र जा बीज पोखियो। चरित्र, we are a small community, we are in a minority everywhere, but that is our great opportunity. We can be an example to the whole of India. असां में जेकॾहिं क्वालिटीज़ ऑफ कैरेक्टर अचनि, असीं जेकॾहिं चरित्र में वधूं, सॼे भारत जे अॻियां मिसाल थी सघूं था। पर मुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो आहे, वधीक वक़्तु तव्हांजो वठंदुसि कोन। पाण सां इहो हिकु सबक़ु दिलि जे अंदरि खणी वञूं, जेकी थिए थो प्रभु उन में तुंहिंजो कोन को राज़ आहे। जेकी तो वटां अचे थो सो असांखे क़बूल आहे। पिरियां सदे पार जी मिलियो ई मिठाई, सदा कर शुकुर सामी दर दोस्तनि जे, भावे मिले मलीदा भावे सुको टुकर। ओम ब्रह्म कृपा की केवलम, कृष्ण कृपा की केवलम, गुरु कृपा की केवलम। ओम शांति शांति शांति। प्रभु तेरी कृपा से सब काम